अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां आहियां शुएब अली उमरानी ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो BR टाइम न्यूज़। सभ खां पहिरियां शामिल कंदासीं हीअ रिपोर्ट। ऑफशोर कंपनीज़ टैक्स हेवन में कंहिं केतिरो माल लिकाए रखियो आहे। पाकिस्तान में कंहिं जो नक़ाब लहंदो त हल्को मचाईंदड़ इंकशाफ अचण में कुझु ई कलाकनि जो इंतज़ारु। पानामा पेपर्स ते पेडोरा पेपर्स तां पर्दो हटाइण जी तयारी। मुआविन ख़ुसूसी शहबाज़ गिल चयो आहे त वज़ीर आज़म इमरान ख़ान जी का बि ऑफशोर कंपनी नाहे। अगरि मुंहिंजी या कंहिं ॿिए जी आहे त उनखे पंहिंजो जवाबु पाण ॾियणो पवंदो। सॼो मुल्क वज़ीर आज़म जो औलाद नाहे जो सभिनी जो जवाबु वज़ीर आज़म ॾिए। वफ़ाक़ी वज़ीर फवाद चौधरीअ चयो आहे त पेडोरा लीक्स में ग़रीब मुल्कनि जो पैसो बैरून मुल्कनि जो तफ़सीलात जो चयो वियो। जेकॾहिं ईअं आहे त वज़ीर आज़म इमरान ख़ान जे मौक़िफ़ खे वधीक ताक़त मिलंदी। सिंध हुकूमत पारां IBA जे सहकार सां PST ऐं JEST जी टेस्ट ॾींदड़ उमेदवारनि पारां हर सब्जेक्ट में 45% मार्कुनि ते पास करण वारो अमल ख़िलाफ़ अली शेर बिरोही, मुनवर ज़रदारी, सजाद सैतो, मुबशिर अहमद, फरीद ज़रदारी, वज़ीर बिरोही, वकार दाऊद कोटरो ऐं ॿियनि जी अॻुवाणीअ में नवाब शाह प्रेस क्लब ॿाहिरां एहतिजाजी मुज़ाहिरो कंदे ताहींदे चयो आहे त सिंध हुकूमत पारां IBA जे सहकार सां वरितल PST ऐं JEST जी टेस्ट में हर सब्जेक्ट में 45% मार्कुनि ते पास करण वारो अमल बिल्कुलु ग़लति आहे, जंहिंजी असां सख़्तु लफ़्ज़नि में मज़म्मत कयूं था। जंहिं सां 60 खां 70 मार्कूं खणण वारा उमेदवारनि जे हक़नि ते दाड़ो हयो वियो आहे, जंहिंखे मुकमल तौर ते ख़तमु कयो वञे। हुननि तालीम जे सूबाई वज़ीर ऐं ॿियनि वसवारनि खां मुतालबो कयो आहे त हर सब्जेक्ट ते 45% मार्कुनि वारो फ़ैसिलो वापसि वठी उमेदवारनि सां नाइंसाफ़ी बंदि कई वञे। शुएब अली उमरानीअ खे ॾींदा इजाज़त। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो BR टाइम न्यूज़।